नाज़रीन अहम ख़बर मां करियूं त सीता रोड वासी MBBS जी आख़िरी साल जी शागिर्दियाणी असमत जमील जो घर मां गोली लॻल लाश हथ आयो आहे। वार्ड नंबर 7 में डॉक्टर असमत जमील तौर मुबैना पाण मथां फायर करे अंत आणे छॾियो आहे। संदसि बॉडी खे पोस्टमार्टम लाइ अस्पताल लियो पियो वञे। डॉक्टर असमत जमील तौर पैरामेडिकल कॉलेज नवाबशाह में चौथे साल जी शागिर्दियाणी हुई। डॉक्टर असमत इम्तिहान ॾियण बाद भाउ नादिर सां गॾु घर पहुती हुई। डॉक्टर असमत जे वालिद गुज़िरियल राति सीता रोड थाणे ते जवाबदार शमन सोलंकी ऐं संदसि पुटु फैज़ सोलंकी ख़िलाफ़ केस दाख़िल करायो हो। दाख़िल केस में फरियादी जमील तौर ॼाणायो वियो हो त दुकानदार शमन सोलंकी मुंहिंजी न्याणीअ खे ब्लैकमेल करे अकाउंट ज़रिए पैसा वठंदो रहियो आहे ऐं जवाबदार जाली निकाहनामो ठाराए खेसि ज़ाल करे ब्लैकमेल पियो करे। असां केस सिधो अदालत में दाख़िल करायो आहे। जिन तां हथ खणण लाइ शमन सोलंकी ऐं संदसि पुटु फैज़ सोलंकी रस्ता रोक करे हथियारनि जे ज़ोर ते केस तां हथ खणण लाइ धमकाए रहिया आहिनि। वाज़ेह रहे त शमन सोलंकी खे 2 हफ़्ता अॻु दुकान तां घर वेंदे बाह में गोली पण लॻी हुई, जंहिंखे फौरी तिबी इमदाद पास सेवड़ अस्पताल उमाणे वियो हो। उन जो को केस वग़ैरह दाख़िल नाहे थियो। होॾां हू मालूम थियो आहे त जवाबदार शमन सोलंकी जूं अॻु में 2 शादियूं थियल आहिनि। ॿुधाए पियो वञे अहम ख़बर मां करियूं पिया। सीता रोड वासी MBBS जी आख़िरी साल जी शागिर्दियाणी असमत जमील जो घर मां गोली लॻल लाश हथ आयो आहे। वार्ड नंबर 7 में डॉक्टर असमत जमील मुबैना पाण मथां फायर करे अंत आणे संदसि बॉडी पोस्टमार्टम लाइ अस्पताल ली वई आहे। डॉक्टर असमत जमील तौर पैरामेडिकल कॉलेज नवाबशाह में चौथे साल जी शागिर्दियाणी हुई। डॉक्टर असमत इम्तिहान ॾियण बाद काल्ह पंहिंजे भाउ नादिर सां गॾु घर पहुती हुई। डॉक्टर असमत जे वालिद गुज़िरियल राति सीता रोड थाणे ते जवाबदार शमन सोलंकी ऐं संदसि पुटु फैज़ सोलंकी ख़िलाफ़ केस दाख़िल करायो हो। दाख़िल केस में फरियादी जमील तौर ॼाणायो वियो हो त दुकानदार शमन सोलंकी मुंहिंजी न्याणीअ खे ब्लैकमेल करे अकाउंट ज़रिए पैसा वठंदो रहियो आहे ऐं हू जवाबदार जाली निकाहनामो ठाराए खेसि ज़ाल करे ब्लैकमेल पियो करे। असां केस सिधो अदालत में दाख़िल करायो आहे। जंहिं तां हथ खणण लाइ शमन सोलंकी ऐं संदसि पुटु फैज़ सोलंकी रस्ता रोक करे हथियारनि जे ज़ोर ते केस तां हथ खणण लाइ धमकाए रहिया आहिनि। वाज़ेह रहे त शमन सोलंकी खे 2 हफ़्ता अॻु दुकान तां घर वेंदे वाह में गोली पण लॻी हुई, जंहिंखे फौरी तिबी इमदाद ॾियण बाद सेवण अस्पताल उमाणे वियो हो। उन जो को बि केस वग़ैरह दाख़िल नाहे थियो। होॾां उहो बि मालूम थियो आहे त जवाबदार शमन सोलंकी जूं अॻु में 2 शादियूं थियल आहिनि। नाज़रीन हवाले सां वधीक अपडेट्स आहिनि। मुनवर सोलंकी असां सां लाइन ते मौजूद आहे। जी मुनवर। हाँ जी, मैं अॼु सुबुह अफ़सोसनाक वाक़ई खां पोइ सीता रोड पुलिस फोत थियल डॉक्टरनि जे घर पहुची उनजो मुंहुं जेको आहे हेल्थ सेंटर सीता रोड पोस्टमार्टम लाइ पहुचायो। पर हिकु दुख जहिड़ी ॻाल्हि आहे त हेल्थ सेंटर सीता रोड में लेडी डॉक्टर जी सहूलियत न हुजण जे सबबु माण्हू जेको आहे सो 2 कलाकनि ताईं हुते पयल रहियो, जॾहिं त वार समीर जा अधिकारी चयो त इतला बावजूद बि DT डॉक्टर सां को बि अमलो हेल्थ सेंटर सीता रोड में न पहुतो। जिन खां पोइ एहतियात खां पोइ ख़बर जेका वायरल थियण खां पोइ मीडिया में अचण खां पोइ हेल्थ सेंटर सीता रोड जा डॉक्टर उहे हिते पहुची विया ऐं जेको आहे जेका लेडी डॉक्टर जेका आहे उहा जेका आहे केंशा मां उनखे फोन ते घुरायो आहे। हिन वक़्तु उनजी जेका आहे पोस्टमार्टम हलंदड़ आहे। जॾहिं वासन चयो त जेको आहे त FIR ॾियण खां पोइ असां वधीक जेको आहे मुकमल तफ़सील जेको असां ॾींदासीं। वॾी महिरबानी मुनवर सोलंकी तफ़सील ॾियण जे लाइ।